सिंधु दर्शन सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. This program is co-sponsored by Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। नाना तरु फल फूल सुहाए, खगमग ब्रंद देख मन भाए। सैल विशाल देख एक आगे, ता पर धाई चढ़े भय त्यागे। दादा ही जाम अनेको अनेक प्रकार जा, डिफरेंट डिफरेंट टाइप जा। मन मोहित होते फल हुआ, फूल हुआ, वृक्ष हुआ, पेड़ हुआ, कलियों हुई, भौरा हुआ, पक्षी हुई, पशु हुआ। उन्हें के डिसी करे, उन्हन के गट में डिसी करे। हनुमान जी मन ही मन ॾाढा प्रसन्न पिया थियन। हाणे सामू हिक विशाल पर्वत आहे। हनुमान जी के थोड़ो ता भयो, थोड़ो ता डप लगो हनुमान जी के, पर उन्हें डप के त्यागे करे हनुमान जी उन्हें पर्वत ते भी चढ़ी वया आहिनि। अॻियां विस्तार में चवंता तुलसीदास बाबा जी कि हनुमान जी लंका जे ॿाहिरि हुआ हींअर, ऐं ॿाहिरि साईं ॾिसनि पिया कि लंका तो एतिरी खूबसूरत आहे, एतिरी सुशोभित आहे, एतिरा सुठा वृक्ष, एतिरा मनमोहित गुल फल, एरा सुंदर सुंदर विचरण करण वारा हुते पशु पक्षी भी घुमन पिया। त हाणे हनुमान जी के लगो, सोच आयो कि जेड़ो लंका जो नजारो ॿाहिरि सां आहे, अंदर सां त जाम इन खां 100 गुना खूबसूरत हूंदो, मन मोहित हूंदो। मूंखे हाणे अंदर जो नजारो ॾिसणो ई आहे। त पोइ हनुमान जी ॻोल्हण लगा कि अहिड़ो को मथे जो सभिनी खां मथे जो पर्वत जो स्थान हुजे, अहिड़ो को मथे जो पेड़ हुजे, कि अहिड़ी मथे जी चोटी हुजे, को अहिड़ो मथे जो शिखर हुजे जिते मां वञा ऐं मूंखे उतां सॼो लंका जो नज़ारो, सॼी लंका जो दर्शन हिक बार में ही थी वञे। हनुमान जी त हनुमान जी हुआ, परंतु मन ही मन में सागर जे उन्हें पार जीअं हनुमान जी वया हुआ, उन्हें पर्वत ते याद आए मैनाक पर्वत हो जिते हनुमान जी कूदिया हुआ। तो वो पर्वत जो हिस्सो जमीन में पाताल लोक में धसी वयो हो। इहो डप लगो हनुमान जी के, डप लगो। उहे त हनुमान जी के डप लगंदो आहे ना आहे, पर हिते आया हुआ प्रभु श्री राम जी जो कारज पूर्ण करण जे लाइ माता सीता जी खोज में। ही डप लगो कि किथे ही पर्वत भी पाताल में ना धसी वञे, तेज आवाज ना थी वञे, लंका में मुंहिंजे अचण जो कंहिंखे पतो ना लगी वञे। छा कयां छा कयां छा कयां, अंदर भी वञणो आहे, ही नज़ारो भी ॾिसणो आहे, ऐं ॾाढो डप भी लगे पियो कंहिंखे पतो न पइजी वञे मुंहिंजे अचण जो। पर प्रभु श्री राम जी प्रेरणा सां तुरंत ही उन्हनि इन डप के त्यागे छॾियो। जेको थींदो ॾिठो वेंदो, ऐं प्रभु के सुमिरन करे प्रभु श्री राम जो नालो वठी करे चढ़ी वया उन पर्वत ते, लंका जा नज़ारा ॾिसनि पिया। चओ श्री राम
जपो हनुमान जपो हनुमान जय श्री राम।